अस्सलाम वालेकुम एसटीवी न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। सजावल जे सलीम मलाह जी रिपोर्ट तव्हांजे नज़र कयूं था। सजावल में प्यार जो परणो कंदड़ टिंडो अलहयार के गोठ अब्दुल सत्तार बचाड़ी जे नौजवान खमो कंबराणी ऐं टिंडो अलहयार के मोला कॉलोनी के रहवासन अला बचाई कंबरणी सजावल के सहाफ़ी नारो तहफظ लाइ एहतियाज कयो। उन मौके ते प्यार जो परणो कंदड़ अला बचाई कंबराणी ॿुधायो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी ऐं पसंद सां खमो वलद सलेमान कंबराणी सां शरीयत मोहम्मदी मूजिब तारीख़ 13 सितंबर ते हक़ निकाह कयो आहे, जॾहिं त अहिड़ो कसमनामो पिणु ठठे जे कोठ सगोरीअ खे जमे करायो आहे। हुन चयो त पसंद जी शादी करण सां माइट जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस ऐं हुनजे घर वारनि खे कूड़नि केसनि सां फासाए असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि एसएसपी टिंडो अलहयार समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे।